अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद महबूब साईं माया तव्हांजो पंहिंजो ग़ुलाम सैन उमराणी। प्यारा भाउ, जीअं त सिंध जे नाले वारे शाइर असांजो महबूब भाउ सांवल मीराली साहब सांवल प्रोडक्शन जे नाले सां पंहिंजी कंपनी जो आगाज़ कयो आहे। बाज़ौक़ शाइर पंहिंजी शाइरी सिंध जे नाले वारे फ़नकारनि जे मधुर आवाज़ में पंहिंजी शाइरी रिकॉर्ड कराए सघनि था ऐं असांजा फ़नकार भाउ पंहिंजा एल्बम रिकॉर्ड कराए सघनि था ऐं एल्बम रिलीज़ कराए सघनि था। सांवल मीराली साहब ऐं असांजो प्रोड्यूसर आहे मीर अफ़ज़ल सांवल मीराली साहब, जंहिंजा नंबर तव्हांखे हेठों इहे इंशाअल्लाह ईंदा हूंदा। मौला हुसैन ख़ुशि कंदो, आबाद हूंदो, जिथे हुजो शाद हुजो आबाद हुजो। ऐं असांजी दुआऊं नेक तमन्नाऊं पंहिंजे भाउ सांवल प्रोडक्शन ऐं सांवल मीराली जे सॼे सथ सां आहे। अलाह कामयाबु करे तव्हां पिरनि खे इंशाअल्लाह आमीन। ऐं इन खां अलावा सांवल प्रोडक्शन जो यूट्यूब चैनल बि आहे महबूब साईं, जंहिंखे सब्सक्राइब कंदा, लाइक ऐं शेयर कंदा। तव्हांजे दुआउनि जो तलबगार ग़ुलाम सैन उमराणी। सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाह, जज़ाकल्लाह ख़ैर।